मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हदीस पाक के हवाले से लिखनि था। अरबी में खमीसा डिज़ाइन वारी चादर के चवंदा आहिनि। उहा ऊनी कारी चादर हुई जेका अबू जहम रज़ी अल्लाह ताला अन्हु बतौर तोहफ़ो ख़िदमत अक़दस में पेश कई हुई। उनखे पाए सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ी रहा हुआ। अंबानिया शाम यानी सरिया जे एक बस्ती जो नालो है जिते सादा कपड़ा तैयार थींदा आहिनि, उन जी तरफ़ इन जी निस्बत है। जीअं असां वटि भागुल, बोरिया, ढाका जी मलमल या लायलपुर जो लठो मशहूर है, छो त चादर जो वापस करण अबू जहम के ॾुखियो लॻो। उन जी दिलदारी यानी दिलजोई जे लाइ उन जे बदिले में ॿी चादर तलब फरमाई। सूफ़िया किराम फरमाइनि था त लिबास जो असर दिल ते पवंदो आहे, ख़ासि तौर साफ़ ऐं रोशन दिल जल्दी असर वठंदा आहिनि। जीअं अच्छे कपिड़े ते कारो दाग मामूली हुजे त परे खां चमकंदो आहे। हिन मां मालूम थियो त मस्जिद जो मेहराब सादो हुअणु बहितर आहे त जीअं नमाज़ी जो ध्यानु न भटके। कुझु सूफ़िया किराम शिकलनि वारे मुसले जे बदिरां सादे तॾे ते नमाज़ बहितर सम्झंदा आहिनि। उन जो बुनियाद इहा ई हदीस पाक आहे। ख़्यालु रहे त उहो सभु पंहिंजी उम्मत जी तालीम जे लाइ आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुबारक दिल ते गुज़रण वारियूं कैफ़ियतूं मुख़्तलिफ़ आहिनि। कॾहिं कपिड़नि जी डिज़ाइन सां ख़ुशू खुज़ू घटि थियण जो डपु हूंदो आहे ऐं कॾहिं मैदान जिहाद में तलवारनि जी छांव में नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं ख़ुशूअ में को फ़र्क़ु नाहे ईंदो। कॾहिं बशरियत जो ज़हूर आहे ऐं कॾहिं नूरानियत जी जलवागीरी। अल्लाह तबारक